नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त ठुल मां खबर ॾींदा ठुल जे 10 ॻोठनि हाजी मोहम्मद उमर कंडराणी, शरीफ खान खोसो, मीरण खोसो, तमाची बंगलाणी, खानन बुरड़ो समेत केतिरनि ई ॻोठनि जी बिजली गुज़िरियल हिकु हफ़्ते खां 11,000 जा पोल ऐं तारूं किरण सबबि बिजली बहाल न थी सघी। ॿिए तरफ़ ॻोठाणनि पारां शदीद गर्मी ऐं बिजली बहाल न थियण खिलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिकंदर अली कंडराणी, लाल मोहम्मद बुरड़ो, माशूक अहमद ऐं ॿियनि चयो त हेस्को अमले पारां असां सां माटेली मां वारो सुलूक कयो पियो वञे। गुज़िरियल हफ़्ते खां हेस्को एसडीओ खे बार बार कंप्लेन करण जे बावजूद बि असांजे ॻोठनि जी बिजली बहाल न कई वई आहे। ॿिए तरफ़ वापडा अमले जा माण्हू लखीं रुपया रिश्वत जी घुर करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन हेस्को चीफ खां मुतालबो कंदे चयो आहे त बिना देर असांजे ॻोठनि जी बिजली बहाल करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।